हवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जी हवाई फ़ौज जे ऑपरेशनल बेस जी तकरीब में शिरकत कई वई आहे। ख़बर हवासा शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तकरीब में ख़ास मेहमान तौर शिरकत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हवासा शेयर कंदासीं। एयर मार्शल ज़हीर अहमद आर्मी चीफ जो इस्तक़बाल कयो। ख़बर हवासा शेयर कंदासीं। आर्मी चीफ जी हवाई फ़ौज जे ऑपरेशनल बेस जी तकरीब में शिरकत थी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तकरीब में ख़ास मेहमान तौर शिरकत कई। एयर मार्शल ज़हीर अहमद आर्मी चीफ जो इस्तक़बाल कयो। तकरीबुन में 9 हथियारनि ऐं दिफ़ाई सामान जी नुमाइश भी कई वई। हवासा ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ हवाई फ़ौज जे ऑपरेशनल तैयारियुनि खे वाखारियो। हवासा ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आर्मी चीफ के हवाई फ़ौज जे दस्ते गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो आहे। आर्मी चीफ गज़ा रिलीफ ऑपरेशन में हवाई फ़ौजी जे किरदार खे वाखाणियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। हवासा ख़बर शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तकरीब में ख़ास मेहमान तौर शिरकत कई आहे।